तुंहिंजो असुल ऐं पंहिंजो ॿुधाए नालो ऐं पंहिंजे पीउ जो नालो हिते ॻोठ में हिकु ख़बरदार कहिड़ी आहे की थोरो ॿुधाए नालो तुंहिंजो छा आहे मुंहिंजो फज़ल फज़ल हा तुंहिंजे बाबा जो वालिद जो मिठो मिठो ईअं मथे पीढ़ी में मथे खणी वञी थोरो ॾाढो ॾाढो फज़ल ॾाढो फज़ल हा ऐं इन खां मथे उन खां मथे शाइरी हाँ शाइरी शाह अली शाइरी हा भलो भलो हा इन खां मथे इन खां मथे जी काइरी ख़बर कोन्हे इहे शाह अली वारा जेके वॾा मसाल 4 पीढ़ियूं तो ॿुधायूं हा त इहे असुल वेठल किथे हुआ असुल असां मथे रहूं मखीअ जा वरी हा मखीअ में कहिड़े पासे किथे इन पासे बनी पाए असांजे न घर ठहियल पियो आहे जाइ आहे न इलाइक़ो ॿुधाए मखी में कहिड़ो इलाइक़ो कहिड़ी देह कहिड़ो ॻोठ देह पाखोड़ो आहे हाओ ऐं दड़ो तो सरदे पलन वारो पलनि वारो दड़ो हा हाओ जिथे अञा उहा चांहि बि ठही पई आहे कची मिटीअ जी आहे भित हा उहे अञा ठहियूं पियूं आहिनि भई घर में असां कोन अचूं न पर कयूं आहिनि हिते कॾहिं आया हिते हिते हिन ॻोठ में हिते आया आहियूं असीं 7-8 में आया आहियूं हा हाणे जेके तो 4 पीढ़ियूं पोइ हिते ॿुधायूं फज़ल खां वठी शाइरी ताईं हा त भला पीसी जी जमायत में ज़ारा पाण सभु आहियूं न हा त पोइ उहो तुंहिंजो जेको शाइरी फ़क़ीर हो उहो कहिड़े पीसी बागा जे वक़्त में कोटदरी पासे जे वक़्त में हो सोरी पासे जे वक़्त में कॾहिं हो केसि ताईं हुयो इहे सूर्य भाषा जे वक़्त में आहे ॿाहिरि मुल्क में बि मोकिले छॾियाऊं वियासीं इहे हिकु विलायती कारे पाणी मोकिले छॾियऊं हा हा इहो सवले नमूने सां ॿुधाए शाइरी खे हा फज़ल फज़ल खे मोकिलियो इहे सूर्य पासे ॾिसो त इहे 2 वक़्त हुआ हिकिड़ो जेको बचू पीर वारो ज़मानो आहे उन में वक़्त माण्हुनि खे रोले दर बदर पंहिंजी जमायत में कयूं हा हा ऐं पोइ सूर्य पासे दौर में बि कयूं अची माना उते बि जेको आहे न हा से फ़क़ीरनि सां गॾु आहे फ़क़ीर मोहम्मद यूसुफ बि चवंदा तॾहिं उते हो विलायतनि ठीकु आहे हाणे फज़ल उते वियो हा हा ॿिए फज़ल सां गॾु ॿिया हिन तरह जा ॻोठ जा माण्हुनि जा नाला वठि ख़बर कोन्हे हा हुयूं त ख़लक अंग्रेज़ जी 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 हा पर हाणे नाला मूंखे कोन था ठीकु आहे हाणे जेको तूं ॿुधाईंदो न फज़ल जी ॻाल्हि आहे जेको हुते विलायत वधिजी वियो हा हितां जमायत खे मोकिलियो माना 3-4 जेके हेॾे टोला माण्हू जा मोकिलिया हुआ हा हितां दर बदर करे हा जंहिंमें ख़ासि करे धीरण फ़क़ीर जो टोलो हो हा ऐं सिराई सावण ख़ान फ़क़ीर जो टोलो हो हा ऐं हिन खां सवाइ पंहिंजो घाघन फ़क़ीर मंगियो हुयो त ईअं माण्हुनि खे रोले उते मोकिलियो हा हाणे उते तूं ॿुधाईंदो मोहम्मद यूसुफ वारा जंहिं वक़्तु उते कैंपनि में हुआ इंडिया जे हिंदुस्तानी कैंपनि में हा त हीउ फज़ल उन वक़्तु उते हो हा हाणे घणो अरसो हुते रहियो थोरो इहो तफ़सील ॿुधायो न इहो फज़ल जो फज़ल जो अब्दाल थो करी साईं हाणे इहा ख़बर कोन्हे त उते त थियो घणो अचो रहिया हा ऐं तंहिंखां पोइ छॾियऊं इहा अहिड़ी ख़बर मूंखे ठीकु आहे पोइ भला जेके सूर्य पासा गाज़ी कया इन्हनि मां को गाज़ी थियो गणक बगुले ते जेको तहरीक हली न हा न वापसि अची गाज़ी कोन थियो न ऐं पोइ विलायत मां न पोइ हू वियो जान छॾे हा किथे पोइ पलनारे दरी माना जॾहिं एॾी विलायत वधिजी वियो वरी वापसि आयो हा पोइ जेको पुराणो असली ॻोठ ॿुधाईंदो पलनि वारो दड़ो हा उते वफ़ात करे वियो हा तहरीक में को गाज़ी बाज़ी और तहरीक में वधीक कोन हो जेको गिरफ़्तार थी वियो हा इहो हा होर में को हिन में धाड़े लाइन में न दाणे त हुआ ई कोन और गाज़ी जेके हुआ हा गाज़ी जी तहरीक में कोन पर गिरफ़्तार थियो हा हा इहो जेको हिकिड़ो ॾींहुं ॿधिजी वियो हिन पासे कैंपनि में इन खां सवाइ ॿियनि के लोड़नि जिलनि में फज़ल रहियो हा ॻढ़नि में मिसाल हिते सिंध जा ॿिया लोड़ा हुआ न जेके हिते लोड़ा जेल हिते सिंध जा इन्हनि में किथे हो बंदि थियल काबो क़ैद हा माना खतरे रहियो हा ऐं खतरे खां पोइ दादूअ खां पोइ खतरे आया हा ओॾे वारे जो हेॾी दादू वारे पासे जो ई अहिड़ी हुई अहिड़े बा बंद बि ॿधल आहिनि जोईअ खे पाण जमायत खां ॿधल आया आहियूं दरिया जी ॿोॾि थी हुई ऐं ॿोॾि परियां खां पाणी ईंदो हुयो वहंदो न हा इहो इलाइक़ो पुॼी वियो इहो बंद सॼाए जमायत जा पोइ इन जोईअ खे जो इहो ॾाढो तुंहिंजो कॾहिं गुज़ारे वियो कहिड़े अंदरि को ॾिठो अवां कोन ठो न कोन्हे इहा ख़बर कोन्हे कहिड़े मुक़ाम में किथे दफ़न थियो इहो फज़ल फ़क़ीर वारा शाइरी घुंडण जेको इहो मुक़ाम आहे इहो कंहिंजे नाले सॾिजे थो राजन शाह राजन शाह में दफ़न हा थियो हा एतिरी ख़बर आहे हा
ॿियो इन्हनि सां गॾु ॿिया भला पंहिंजे मिटनि माइटनि मां ॿियो को ग़ाज़ी हुजे थो हिन इलाइक़े ॻोठ मां हिते मां हुर तहरीक जेको ॿधिजी वियो हुजे या मिसाल तौर ते फज़ल जी ॻाल्हि कई भली ॻाल्हि कई हू हुन पासे जेको न बिलावल वारा सॾनि था ऐं ॿिया जेके इहे अव्हांजा मिट माइट हुआ छा उहो जेको माइट हुआ तॾहिं त पोड़ी पोड़ी बिलाल हलाई वठंदा बिलाल जो नालो वठंदा बिलाल जे नाले पोड़ी पोड़ी बिलाल जे नाले वठंदा दावत बिलाल जी बिलाल उहो हो जेको जंहिं गेह जो नार हलायो बिलाल उहो हो जंहिं गणक बंगुल ते जंहिं लाठी ठारायूं जमायत जूं हुयूं बिलाल हो न इहो अॼु पाड़ोकड़ वारे बिलावल हिन वसण जो असांजो पाड़ो जेको आहे सो भोजे जो आहे भोजे जा वसाण भोजे जा वसाण ऐं हुननि जो पाड़ो जेको आहे न सो मासराणी को सॾे लाइ कहिड़ो मिसराणी मासराणी मासराणी ऐं मोहम्मद यूसुफ जी संगत माना मस्त फ़कीर जी संगत संगत सभु हिन तव्हांजो तर जेको ही जेको गुजरण पाण हिते देह में वेठा आहियूं हिते तव्हां वॾनि खां तो ॿुधो को हिकु ॿिए के जेके जमात जा जेके माना मिलिट्री सां मुक़ाबिला थिया के फ़कीर शहीद थिया इहा खे थोरी ख़बरदार पयव के कहिड़ो को मुक़ाबिलो थियो जीअं राणो मरी ऐं सोबदार संजराणी वारा चवंदा हिन तरह में के उसे पासे में शहीद थिया इन मुक़ाबले ख़बर अथई संघर्ष हिकिड़ा शहीद थिया उन्हनि मुक़ाबिलो कयो उहे त खणी ॿिया अलॻि ॿिए पासे उन काले चकरा हीअं उहो जुड़ियल आहे वारा उहो जुड़े वारा बचू बादशाह दौर जा तूं हिन संदे तरह जी ख़बर ॿुधा हिन तरह जी तो ख़बर कोन्हे न पोइ असीं त हेॾा रहंदा हुआसीं त इहो ॾींहुं रहंदा असीं हिते आया आहियूं 68 पोइ उते हे जेके अछ वारा तव्हांजा माइट हुआ या बिलावल वारा वाह क़ौमदान सभु वठंदा पर हूअं इहे बिलाल वारा त माना रत भाई आहे भट भाई माना रत भाई उन्हनि बिलावल वारनि मां को हो जेको जंहिंजो नालो वॾो हुजे ऐं गाज़ी हुजे कंहिंजो नालो उते वारा न वठि तूं मुंहिंजा हथ कॾहिं थिए मुंहिंजा थिए कहिड़े सन में तूं पाण 65 में मुंहिंजा थिए असां वियासीं हितां खां होशियारु कोन वियासीं असांखे घणा खयूं वरी असां घर मां अयूब जो दौर हो पोइ जमात गॾु हुननि चयो अची वारो सभु गॾु बाक़ी सिजो सदा पोइ जेको असीं पहुचासीं वञी सो गुज़रती माना अहिड़ो छो माहौल 7-8 ॾींहं त गाॾियूं कोन आयूं फौजी रहीम यार खाना में हाल उते हिकिड़ो सूबेदार बीमार वेंदो चुप न पर ये जेको 65 वारी जंग थी आहे जंग खे अवां विड़ियो उमरकोट वियो उमरकोट कोन वियो उमरकोट वियो अचे हेॾा घोटालू तव्हां घोटालू ॾियो उते कंहिं ॿाहिरि के में जेको किलो बिलो फतेह थियो उन में तव्हां हो अखियूं ॾिठा शायदि हो कहिड़े किले में फतेह कई किथे गॾु ॿिया गॾु कहिड़ा नाला थोरा नाला जेका अव्हांजा वेझा अव्हांजो कंपनी कमांडर कहिड़ो असांजो कंपनी कमांडर हो हमारो संजरानी हो नालो मूंखे अचे कोन थो उन कंहिं किले जेको आहे फतेह कयो हुजे शाहगढ़ हुजे दीनगढ़ हुजे ॿिया पते जेके हुआ न किला कंहिं किले खे फतेह कयो हुते गॾु हुआ अहम ॻाल्हि कयो पर माना जंग जेका आहे उते पोइ बंदि थी वई घोटालू वॾे ॾियूं थे गाॾियूं आयूं कोन असीं रहीम यार खाने में हुआसीं पोइ जंग जेका आहे पाकिस्तान खटी ऐं असांखे पोइ हिते ई छॾे ॾिना हिते वापसि कयूं रहीम यार खाना न घोटालू पोइ हू जेके अरबेले वारा फ़कीर वारा पहिरीं पहुता हुआ इहे उते हुआ इहे उन्हनि फतेह कयो अच्छा ठीकु आहे बसि